नाज़रीन उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई है असद अली भुरगड़ी। रिपोर्ट मूजिब डिप्टी कमिश्नर दरबार हाल उमरकोट में 3 रोज़ा डिज़ास्टर प्लानिंग ट्रेनिंग सैलाब ज़िलज़िले आफ़तुन के फौरी इमदाद ॾियण जे लाइ मदद करण जे सिलसिले में NIDM जी तरफ़ खां सेमिनार हलंदड़ 16 ग्रेड जे ऑफिसरनि जेके उमरकोट ज़िले जे तमामु महकमनि मां ईंदड़ ऑफिसरनि खे ट्रेनिंग ॾिनी पई वञे। NIDM जी टीम ऐं फोकल पर्सन ऐं ॿियनि सेमिनार में ईंदड़ उमरकोट जे मुख़्तलिफ़ खातनि मां 16 ग्रेड जे ऑफिसरनि, प्रिंसिपल्स, हाई स्कूल जे हेड मास्टर्स, टीचर्स, एग्रीकल्चर जे माहिरनि, पुलिस, रेवेन्यू डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट, म्यूनसिपल कमेटी, एजुकेशन डिपार्टमेंट, डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मुलाज़मनि, सोशल वेलफेयर जे मुलाज़मनि, टाउन कमेटी, फॉरेस्ट, DFC, सिविल डिफेंस, डिप्टी कंट्रोल ऐं ॿियनि महकमनि जे 16 ग्रेड जे ऑफिसरनि समेत समाजी तंज़ीम जे अॻुवाणनि, डॉक्टरनि ऐं ॿियनि खे ट्रेनिंग ॾींदे ॿुधायो वियो त तमामु डिपार्टमेंट्स मुख़्तलिफ़ वक़्तनि में हंगामी हालतुनि में कहिड़ो किरदारु अदा करे सघनि था। आफ़तुनि, ज़िलज़लनि, सैलाबनि ऐं ॿियनि तबाहियुनि खां बचण जे लाइ इन्हनि महकमनि जे ऑफिसरनि खे कीअं कमु करणु घुरिजे। एग्रीकल्चर डिपार्टमेंट सैलाबनि में माण्हुनि जे ॻोठनि मां पाणी कढणु, रोड रस्तनि खे हमवार कराइणु ऐं ज़मीनुनि मां पाणी कढणु, फसलुनि खे बचाइण ज़रिए हंगामी बुनियादुनि ते अहम रोल अदा करे सघनि था। अहिड़ी रीति हेल्थ डिपार्टमेंट जा बि पंहिंजा कम आहिनि। ज़िलज़िले आफ़तुनि में फौरी इमदादूं ॾियणु, जंहिंमें फर्स्ट एड, मरहम पट्टियूं वग़ैरह ॾियणु, इस्पतालुनि में कैंपुनि में पहुचाइण सां गॾोगॾु जिते बि ॿोॾि मुतासिर ऐं ज़िलज़िले ज़िदगान जा सेंटर हुजनि उते मुतासिरनि खे फौरी रिलीफ ॾियणु, मेडिकल कैंप लॻाइण सां गॾु दवाऊं, सीरप वग़ैरह ॾियणु ऐं मुहैया करणु शामिल आहे। जीअं माण्हुनि खे फ्री कास्ट ईमानदारी सां मदद करे सघिजे, ईअं म्यूनसिपल कमेटी ऐं टाउन कमेटी ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में रेवेन्यू डिपार्टमेंट सां मिली मच्छर मार स्प्रे वग़ैरह करे सेंटरनि में सफ़ाई सुथराई में बि अहम रोल अदा करे सघनि था। समाजी तंज़ीमुनि जी कमु आहे त हू ॿोॾि मुतासिर ऐं ज़िलज़िले वारनि इलाइक़नि में मुतासिरनि जी लिस्टूं ठाहे ख़िदमत वारनि जज़्बनि सां अॻिते अचणु, नेकनियती सां माण्हुनि खे रिलीफ ॾियण सां गॾु खाधो खुराक पहुचाइणु, टेंट हणी ॾियणु, बाथरूम वग़ैरह ठाहे ॾियणु, अवेयरनेस पैदा करणु ऐं अहम रोल अदा करे सघनि था। हुकूमत सां गॾु मुकमल ताउन में रहनि। मसलन किथे ज़िलज़िलो या ॿोॾि अची वञे थी त सभिनी महकमनि जे आला अमलदारनि, अफ़सरान खे पाण में गॾिजी सलाह मशवरा करे इलाइक़े वासियुनि खे हंगामी बुनियादुनि ते ख़िदमत करण जो जज़्बो हुअणु ज़रूरी आहे। समाजी शख़्सियत मोज़िज़ शहरियुनि खे बि पाण भरो ख़िदमतूं करणु घुरिजनि ऐं उन्हनि उन हुकूमत महकमनि खे ताउन करणु घुरिजे ऐं अॻिते अचणु घुरिजे। जेके मुख़ीर हज़रात आहिनि उन्हनि खे बि चवणु घुरिजे त उहे अहिड़ी हालतुनि में ख़िदमत वारे जज़्बे सां हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया जो साथ ॾियनि। पुलिस खे बि हंगामी बुनियादुनि ते सेंटरनि में रिलीफ ॾियण लाइ ऐं उन्हनि इलाइक़नि में किथे ज़िलज़िला या आफ़तूं या ॿोॾूं अचनि थियूं उते वञी कमु कंदड़ अफ़सरान ऐं समाजी तंज़ीमुनि जे मुख़ीर हज़रातुनि सां ताउन करणु घुरिजे। सिक्योरिटी जो बंदोबस्तु सुठा रखणु घुरिजनि जीअं मुतासिरनि जा मवेशी माल केरु चोरी करे न सघे। अहिड़ी रीति स्कूलनि में एजुकेशन ऑफिसरनि जी हंगामी बुनियादुनि ते स्कूलूं ख़ाली करे मुतासिरनि लाइ सेंटर क़ाइमु करणु खपनि ऐं मुकमल ख़ैर सगाली वारे अंदाज़ सां पंहिंजे इलाइक़े ऐं मुल्क वासे जे जज़्बे सां कमु करणु घुरिजे। इहे सहूलतूं ॾेई सघनि था पंहिंजे क़ौम खे जेके अहिड़ी हालतुनि मां गुज़री, मिसाल ज़िलज़िला, ॿोॾि ऐं वबाई आफ़तूं। जहिड़ी रीति करोना जीअं आयो इन में क़ौम हिकु थी डिसिप्लिन क़ाइमु करे अवेयरनेस ऐं बेदारी आंदी। हंगामी बुनियादुनि ते तमामु महकमनि, शहरियुनि, समाजी वर्करनि, सहाफ़िन हुकूमत सां ताउन करे अहम किरदारु अदा कयो। करोना वबाई अमराज़ खे शिकस्त ॾिनी, पाकिस्तानी क़ौम जो नालो रोशन कयो। हर हालतुनि में पाण खे तयारु रखणु घुरिजे। हुब्बल वतनी सां गॾु क़ौम जी मदद करणु घुरिजे।